सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख़ सिंधी मां दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंधू माथिरी जे तारीख़ जे हिकु अहम किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको ईसवी सन शुरू थियण खां अॻु सिंध जो राजा हुयो, सखी राजा, सखावत जे हवाले सां हुनजी सुञाणप हुई क़दीम सिंध। हाणे जॾहिं असां क़दीम सिंध लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था त हीअ मौजूदह सिंध न पर पूरो पाकिस्तान क़दीम सिंध, सिंधू माथिरी आहे। हीअ उनजी तारीख़ आहे, कश्मीर खां कराची बंदर ताईं ही सभु सॼो इलाइक़ो पाकिस्तान जो क़दीम सिंध जे सरहदुनि में शामिल रहियो आहे। हाणे इहो हिकिड़ो राजा आहे सिंध जे क़दीम तहज़ीब जो सखी राजा, राजा सोनिया। माना ही हिकु नेक नियत ऐं सखावत भरियो हुक्मरान थी गुज़रियो आहे। तारीख़ूं लिखनि थियूं हिन राजा सोनिया जो जेको ज़िक्र न फ़क़ति लोक कहाणियुनि में पर वैदिक अदब में बि मिले थो। 1500 क़बिल मसीह खां ईसवी सन ताईं ईंदे, जॾहिं ईसवी सन शुरू थो थिए त इहो जेको पीरियड आहे इहो हिन जे ज़िक्र सां, हिन जे कहाणियुनि सां, यानी वैदिक अदब में मौजूदु आहे। राजा सोनिया जो दौर इख़लाक़ ऐं इल्म दोस्ती सिंध जे तहज़ीबी अज़मत जो सुञाणप जी अकास आहे। राजा सोनिया राजा भाविया जो पुटु हो ऐं राणी रूमासा सां संदसि शादी थी हुई। हू पंचालनि जे नस्ल मां हो जेकी सिंधू नदी ऐं अश्किनी नदी, अॼु जी जेका चुनाब नदी आहे उनखे उन वक़्तु उनजो नालो अश्किनी नदी हो, उन जे किनारनि ते आबाद हुया पंचाल। पार्जेटर जे तहक़ीक़ मूजिबि राजा सोनिया जो दौर राजा सूरसदास ऐं देवदास जे विच वारे ज़माने में हुयो, जॾहिं सिंध ते पंचालनि जी हुकूमत हुई। ऋग्वेद में बि उनजो ज़िक्र आहे। ऋग्वेद जे रचनाउनि में काकशोन नाले ऋषिअ राजा सोनिया जी सखावत जो ज़िक्र कयो आहे। ऋग्वेद में हिंदुनि जो मज़हबी किताब काकशोन जेको पैदाइश खां ॿुधाइनि था त नाबीन हो, अग्नि देवता जे पूॼा सबबि हुन जी अखियुनि जो नूर हासिल करे थो। वैदिक जेके रवायतुनि मूजिबि हिकु राति जॾहिं हू रस्ते ते सुम्ही पियो, राजा सोनिया खेसि ॾिसी महिलात में वठी आयो। राजा संदसि अकुल इख़लाक़ ऐं इल्म खां मुतासिर थी खेसि पंहिंजूं 10 नियाणियूं परणायूं ऐं वॾे मिक़दार में धन दौलत ॾिनी। काके भैरूमल जे लिखण मूजिबि हुनजी जेका तहक़ीक़ आहे। हाणे हिन जे सखावत जा तफ़सील छा आहिनि, उते काको भैरूमल मर्चद आडवाणी जे तर्जुमे मुताबिक़ त राजा सोनिया काकशोन ऋषिअ खे हेठियूं शयूं ॾिनियूं सखा तोहफ़े तौरु सखावत में सखी बणिजी। 100 सोना सिका ॾिनईसि, 100 घोड़ा ॾिनईसि, 100 ढगा ॾिनईसि, 1060 ढगियूं ॾिनईसि, 11 रितूं जिन मां 10 औरतुनि लाइ ज़ालुनि लाइ हुन जो हुयूं ऐं 1 काकशोन लाइ। माना इहा हुनजी सखावत हुई। हर रथ में 4 सिंधी घोड़ा ॿधल हुआ जिन ते मोतियुनि सां सिंगारियल संज हुया। हाणे ही जेका सखावत न फ़क़ति मादी लिहाज़ खां वॾी हुई पर इख़लाक़ी क़दुरनि जी बि नुमाइंदगी करे थी। राजा सोनिया जी कहाणी जेका आहे सिंध जे तहज़ीब में इल्म सखावत जी अहमियत खे उजागर करे थी। संदसि अमलनि मां ज़ाहिर थिए थो, राजा सोनिया जे अमलनि मां ज़ाहिर थिए थो त क़दीम सिंध जा राजा न फ़क़ति जंगजू हुआ पर हू इल्म दोस्त हुया, इंसान दोस्त हुया ऐं हू जेको आहे माण्हुनि पंहिंजी राय आहे जेका हुननि जी जेका
उन्हनि जे बादशाहत में जेके माण्हू रहंदा हुआ उन्हनि सां हू बहितरीनु रवैयो रखंदा हुआ, हुननि जे उथण वेहण खाइण पीअण तहफ़ुज़ जो ख़्यालु रखंदा हुआ। हीअ वॾा वॾी ॻाल्हि आहे। 1500 क़बिल मसीह यानी हज़रत ईसा जे माना ईसवी सन शुरू थियण खां अॻु सिंध माना इन हद ताईं भरी भागी हुई, भरियो भाॻ परगिणो हुयो जिते सखी राजा हुकूमत कंदा हुआ, को सुञा भींगिया हिते कोन रहंदा हुआ। उन वक़्त खां वठी सिंध जेको आहे सो ख़ुशहाल रही आहे, सिंध जा राजा सखी रहिया आहिनि। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।